अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नवाब शाह आशिक़ अली गमन जी ख़बर शामिल कंदासीं। मनोड़ो भरिसां गुजर हाउस ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 95 सालगिरह जे हवाले सां पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान ऐं सिंध पंजाब जे नामवर शख़्सियत ऐं पीपल्स पार्टी तालका सादकाबाद जो सदर चौधरी फ़ारूक अज़ीज़ गुजर पारां मनोड़ो नज़द गुजर हाउस ते तक़रीब कोठाई वई, जंहिंमें दौरान सालगिरह जो 6 पाउंड जो तैयार कयल केक काटियो वियो ऐं पीपल्स पार्टी तालका सादकाबाद जे सदर चौधरी फ़ारूक अज़ीज़ गुजर पारां आयल महिमाननि खे पंहिंजे हथनि सां केक खारायो वियो ऐं सालगिरह जो केक काटण बैदि हुननि चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अवामी लीडर हुयो जंहिं ग़रीब मिसकीन अवाम लाइ वॾी जिदोजहद कई, अवाम खे शऊर ॾिनो जेको अॼु बि पंहिंजो हक़ हासिल करण लाइ वॾे आवाज़ सां जिदोजहद कंदे हासिल करे रहियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हमेशह अवाम लाइ बतूर ऐं आख़िर में पंहिंजे जाननि जो नज़रानो पूर्ण ॾिनो। भुट्टो ख़ानदान अॼु बि अवाम जे दिलनि ते राज करे रहियो आहे। चौधरी फ़ारूक अज़ीज़ गुजर वधीक चए त पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नज़रिए सां मिसकीन माण्हुनि सां मोहबत ॾिनी जेका अॼु बि यादि आहे ऐं इंशाअल्लाह हमेशह यादि रहंदी। उन मौक़े ते पीपल्स पार्टी यूसी के कार्ड जो चेयरमैन कादिर बख्श उर्फ़ पप्पू डायरी, मनोड़ो प्रेस क्लब जो सदर ग़ुलाम कादिर डायरी, साफ़ी आशिक़ अली गमन, साफ़ी मुमताज़ अली मला, साफ़ी ग़ुलाम मोहम्मद भट्टी, अली रज़ा जट, मोहम्मद यूसुफ उर्फ़ फ़कीर यूसिन डायरी, शमन अली डायरी, हाजी मोहम्मद शरीफ भट्टी, डॉक्टर ऐनुल हक रिंद, तारिक हमीद आराई, नज़ीर अहमद भुट्टो, शोएब मला, अब्दुल रशीद भट्टी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।